वो मुझा जेको कंहिं रोज़ेदार खे मुझा दोस्तों रमज़ान जे महीने में हिकड़ो कपड़ो खैरात वगो हिकड़ो ॾिए, रब एवज़ में 70,000 जन्नत जा वेस पाराईंदुसि। हाँ, जेको रमज़ान में कंहिंखे जुती खैरात में वठी ॾिए, क़यामत जे ॾियारे पुलिस रात तऊं जिते माण्हुनि जा पेर तिरकंदा, माण्हू जहन्नम में किरंदा गुनाहगार, पर जुती खैरात करण वारो रमज़ान जे महीने में पुलिस रात तां ईअं पार पवंदो जीअं खिवण जो तजलो थींदो। हाँ, वदा जेको रमज़ान मुबारक जे महीने में गरीबन मिस्कीनन जी संभाल तो लहे, के हाजतमंद जी हाजत पूरी कयई, के मुश्किल वारे जी मदद कयई, अल्लाह ताला हिकड़ी नेकी जे बदले में 70,000 नेकिन जो सवाब उन जे दफ्तर में लिखाए। मुझा दोस्तों जेको रमज़ान जे महीने में कंहिंजी हाजत बरारी जे लाइ निकिरे थो न, पंधु करे जितो हलियो आ, वरी मोटी जेसी ताईं उन साॻी जाइ ते न अचे तेसी ताईं 70,000 फरिश्ता उन जे रहमत ऐं मग़फ़िरत जूं रब वटि दुआऊं घुरनि। हाँ, वो मुझा रमज़ान मुबारक में जेकॾहिं खैरात कयो त ॿियनि महीननि जे खैरात खां वधीक अजुर ऐं सवाब, रमज़ान जे नफ़लन जो सवाब ॿियनि महीननि जे फर्ज़न खां बि वधीक आहे। मुझा दोस्तों त इहो मुबारक महीनो अल्लाह तबारक व तआला जल शानहू हिन उम्मत जे लाइ गनीमत जी मौसम आहे।